बोर मुतासिरनि जी गाॾी जो रोहिड़ी में हादसो, 16 माण्हू ज़ख़्मी, 2 ॿारनि समेत 4 जी हालत ॻणती जोगी, सखर अस्पताल मुंतकिल। बोर मुतासिर घरेलू सामान समेत ट्रक में सवार थी जेकबाबाद खां सालेपट वञी रहिया हुआ त ट्रक ट्रालर खे बचाईंदे कल्टी थी पई। मुतासिर खानदान जो तालुक सोलंगी बिरादरी सां हो। तफ़सीलन मूजिब ट्रक ते सवार थी जेकबाबाद खां सालेपट वींदड़ बोर मुतासिरनि जी गाॾी झांगड़ो थाणे जी हद पुराणे टूल प्लाज़ा भरिसां ट्रालर खे बचाईंदे कल्टी थी पई, जंहिं नतीजे में ट्रक में सवार मुसाफ़िर ज़ख़्मी थी पिया, जिन खे मक़ामी पुलिस ऐं ईदी एम्बुलेंसिस जे ज़रिए कालके अस्पताल रोहिड़ी पहुचायो वियो, जितां 2 ॿारनि समेत 4 ज़ख़्मियुनि जी हालत ॻणती जोगी हुजण करे उन्हनि खे सिविल अस्पताल सखर मुंतकिल कयो वियो आहे। मुतअल्लिक़ा माण्हुनि जो तालुक सोलंगी बिरादरी सां ॿुधायो पियो वञे।